नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे फ़लहॾियूं में ख़बर ॾींदा हलूं त फ़लहॾियूं लॻ ॻोठ अकबर सोमरो वासी जूं पंहिंजे برادري जे बााثर खिलाफ़ दानहूं इंसाफ़ जी घुर। इदरीस वल्द अल्लाह ॾिनो सोमरो साफ़िन अॻियां दाईंदे चयो त जवाबदार हज़ूर बख़्श सोमरो, मंज़ूर सोमरो, सूबेदार ऐं अलमदीन सोमरो, मुंहिंजी ॿनी जेका देह रावतड़ो सरल शाख ते 1 एकड़ जेका मूं विकी हुई ऐं रजिस्ट्री 2019 में कराई हुई, जेका मूंखे 1 लख रुपया ॾिना विया। ॿनी जी कुल रक़म 6 लख रुपया मुक़ररु कई हुई। बकाया 5 लख मूंखे ॼाणियल माण्हू न ॾिना आहिनि ऐं बाद में मुंहिंजी 1 एकड़ ॿनी 3 धुर जे माण्हू खे विकिरो कई आहे, जंहिंजो मूं वटि खातो मौजूदु आहे। उनके ॾिनी विकिरो करी कंहिंखे ॿनी ॾिनई? हज़ूर खे, हज़ूर सुमरो सम्झा, उनखे ॾिनी। हुन मूंखे परमट ॾिनी कोन। लख रुपया हिकिड़ो ॾिनी, बाक़ी ॿिया चई तोखे ॾियां थो, पोइ ॾिनी कोन। पोइ ॿनी हुन कब्ज़ो करे छॾियो, मथे हलियो पियो यको असां रगड़ो। मथे बरसाति आई, बरसातनि मां मूं ॿनी वापसि वरिती। हिन खां वापसि वरिती। मुंहिंजा ॿार असीं आयासीं, पोइ ॿारनि खे धकु लॻो, धकु लॻाइनि ऐं ॿाहनि मुंहिंजो ॿाह भॻल आहे। ऐं हुनखां पोइ हीउ मंज़ूरनि जो भाउ वियो, वञी थाणे NC कटाई, होली मूं ते बीहारी सम्झी, ऐं मुंहिंजी गाॾी बि हुन फुराई। ऐं हुनखां पोइ यकी NC हले पई ऐं राज जो फ़ैसिलो केरु करे कोन थो। राज खे चई थकी पियो। राज त चए ॿनी ॾे, ॿनी कीअं ॾियूं, मूं वटि पैसा ॾिना कोन, ऐं कीअं ॾियां। हाणे धनी मूंखां लख रुपया खयां आहिनि, उहो पंहिंजा वापसि वठे, जे न खणे त क़ुर खणे। हा त इहो ॻाल्हि आहे। हुनखां पोइ मुंहिंजी मोटरसाइकिल बि उते थाणे ते आहे, थाणे ते उते बीठो आहे हिन वटि। ऐं ॿियो कोन NC मूं ते कटी आहे त बाबा हिन फराड कयो आहे। फराड कई आहे, हुन कयो, मूं कयो कोन आहे। मूंखां लिखा पढ़ी मूं वटि पई, हुन वटि पंहिंजूं ॿियूं हथरातूं लिखा पियूं आहिनि। मूं वटि जेको आहे इहो आहे विकिरे जी। मुंहिंजी विकिरो कया हज़ूर खे ॾिनल आहे, मंज़ूर खे मुंहिंजी ॾिनल कोन आहे। अच्छा, हींअर कागज़ हुन कंहिंजे नाले ठाराया? हुन ठाराए मंज़ूर जे नाले। अच्छा जी हा। तो विकिरो कई हज़ूर खे? हज़ूर खे ॾिनी। हज़ूर केरु आहे? समो आहे? हज़ूर हुनजो भाउ आहे। समो आहे उहो? न, सुमरो। सोमरो। अच्छा जी हा। अच्छा, ॿनी कहिड़ी देव में आहे? ॿिए देह में, रावतड़े में। रावतड़े में। कहिड़ो ॻोठ आहे तव्हांजो? ॻोठ आलमपुर। अच्छा, इहा को त दाह कूक पंहिंजे वॾनि खे चङनि खे तो ॾिनी? सभिनि खे असां चयो, चङनि। अच्छा, उन्हनि छा कयो? हुननि चयो हुननि खे त बाबा हिन जो छा मसइलो आहे, कीअं चई इहो ई फराड पियो करे, असां फराड कयो आहे। अच्छा। हा। ऐं मूं चयो मूंखां, पर हाणे लिखत पई आहे, लिखत कंहिंजी कोन रखंदी। हाणे तुंहिंजो कहिड़ो मुतालबो आहे? मुंहिंजो इहो मुताबिलो आहे बाबा मुंहिंजो हक़ थिए, सम्झो। ऐं न त पोइ हींअर ॿनी ते कंहिंजो कब्ज़ो आहे? ॿनी ते हींअर साम्हूं वरी विकिरो करे ॾेई छॾी पाउडरनि खे। खातो मूं वटि पियो आहे, विकिरो करे साम्हूं पाउडरनि खे ॾेई छॾी। अच्छा जी हा। मने बि पाउडरनि खे मूं कई, पाउडरनि मने कोन, मञी कोन। हुननि खां ॿनी वरिती, खातो मूं वटि पियो आहे, कब्ज़ो मूं वटि पियो आहे। कहिड़ो पाउडर खे ॾिनी? पाउडर अली मोहम्मद पाउडर। अच्छा जी। उहो तुंहिंजो ज़मीनदार आहे? हा। हाणे तुंहिंजो कहिड़ो मुतालबो आहे? हाणे इहो मुताबिलो मुंहिंजो आहे त बाबा हीअ मुंहिंजी ॿनी आहे, ग़रीब जी बेग कोन आहे, मूंखां रुपयो कोन वरितो आहे। ऐं इहो कूड़ियूं रजिस्ट्रियूं आहिनि, कूड़ियूं। तो हुनखे चयो त बाबा हीअ छो जेको आहे मूंसां ज़ुल्म कयो अथव, मुंहिंजी ॿनी विकिरो छो कई आहे? मूं विकिरो मूं पंहिंजी खप सां कई, मूंखे पैसा कोन ॾिनी। मुंहिंजी न, हुननि खे तो चयो त बाबा मुंहिंजी ॿनी मां छो विकी आहे, कागज़ मूं वटि? मुझे असां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।